नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको रहमान ऐं रहीम करीम क़ादिर ख़ालिक़ ऐं मालिक ऐं इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अॼु सुबुह जी सदा रब्बे काइनात जल्ल जलालहू जी बारगाह में जेको करीम आहे, ए मुंहिंजा महिरबान रब, बेशक तूं दिलनि जा राज़ बहितर ॼाणी थो पियो। न ॼाण कहिड़ी कहिड़ी दिलनि में तोखां कहिड़ियूं कहिड़ियूं सदाऊं। तूं त पाण फरमाईं थो त मां बंदे जे गुमान जे क़रीब आहियां। मुंहिंजा रब, असांजो तो में गुमान इहो आहे त बरोज़े हशर तूं असां खां पुछाणो न कर। तूं असां ते करम फरमा, रहम फरमा। असांजा ऐब खुलिया त असां माउ पीउ जे आॾो बीहण जहिड़ा बि न आहियूं। दुनिया काइनात अवलीन आख़िरीन मोमिनीन मुनाफ़िक़ीन मुवहिदीन मुलहिदीन मुशरिकीन अंबिया मुरसलीन सहाबा ताबईन तबा ताबईन औलिया कामिलीन मुजतहिदीन औताद गौस कुतुब अबदाल सभिनि जे साम्हूं तूं असांजा ऐब जेकॾहिं खोलिया, मुंहिंजा रब असां काॾे वेंदासूं, कंहिंखे मुंहुं ॾेखारींदासूं। बसि तो में उमेद ई आहे त तूं करम कजां। इन खां अॻु में जो असांखे मौत अचे, असांखे हिदायत नसीब फरमा। जेके जेके असां मां बुराई जे रस्ते ते हलनि पिया, उन्हनि खे बुराई जे रस्ते खां नजात अता फरमा ऐं राह रास्त नसीब फरमा। नाज़रीन, इन सुबुह जी सदा सां अॼोके प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत करियूं था। सवाल इंसान जे ज़हन में पैदा थिए थो त असां करियूं छा। हिकु तरफ़ इंसान जी ख़्वाहिश आहे, हिकु तरफ़ अल्लाह जी ख़्वाहिश आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे छा हुकुम ॾिनो आहे, मुंहिंजी दिलि छा थी चवे, मुंहिंजो रब छा थो चए पियो। मुंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश कुझु आहे, अल्लाह तबारक व तआला जी चाहत कुझु आहे। छा जे मां अल्लाह जी चाहत जी तरफ़ विख वधायां त छा मिलंदो, जे नफ़्स जी ख़्वाहिश जी पैरवी करियां त छा थींदो। अॼु असां इन ई टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ सिंध जे बहितरीन आलिम दीन हज़रत अल्लामा अली नवाज़ सिकंदरी साहब खे मदऊ कयो आहे, जेके अॼु असां वटि तशरीफ़ वठी आया आहिनि। अॼु ख़्वाहिशनि जी पैरवी जे मुतालिक़ असां कलाम कंदासूं। अचो त अल्लामा साहब जो पहिरीं तारुफ़ बि पेश कयो आहे, उन खां पोइ इंशाअल्लाह तबारक व तआला नात ॿुधी करे बाज़ाब्ता प्रोग्राम जी शुरूआत कंदासूं। सभ खां पहिरीं अल्लामा अली नवाज़ सिकंदरी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। इंशाअल्लाह अॼोके टॉपिक ते तव्हां सां गुफ़्तगू कंदासूं। ऐं अॼु असां वटि सिंध जे हिकु बहितरीन सनाख़ान शिरकत कई आहे, जेके तव्हां आवाज़ ॿुधी यकीनन ख़ुशि थींदव। ऐं सुबुह सुबुह सां जॾहिं मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सनाख़ानी जा अल्फाज़ असांजे दिलो दिमाग़ ताईं पहुचनि था त दिलो दिमाग़ टिड़ियल गुलनि जीअं मुअत्तर थी थो पवे पियो। हाफ़िज़ दिलदार सिकंदरी साहब, अस्सलामु अलैकुम। जी वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाखाण सां कंदा आहियूं। अचो त सभ खां पहिरीं नाते रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत हासिल करियूं हाफ़िज़ दिलदार सिकंदरी खां। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमिना सल्ले अला मुहम्मदिन। जिए पहुँचे गुल छट जो अल्लाह जिए पहुँचे
गुल छट जो यार हितां अचणो वा अॼु ठारे दिल वठ जो वला अॼु ठारे दिल वठ जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे गुल छट जो वला जीअं पहुचे गुल छट जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे गुज़रण में गियूं न थे पास थिजो पीहूं न थे गुज़रण में गियूं न थे पास थिजो पीहूं न थे रस्ते तां कुछ हट जो वला रस्ते तां कुछ हट जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे गुल छट जो जीअं पहुचे गुल छट जो यार हितां अचणो वा अॼु ठारे दिल वठ जो वला अॼु ठारे दिल वठ जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे ज़ियारत लाइ छो न अचो बेअदबी खां त बचो ज़ियारत लाइ छो न अचो बेअदबी खां त बचो सोब ख़ुदा राखट जो वला सोब ख़ुदा राखट जो यार हितां अचणो वा अॼु ठारे दिल वठ जो वला अॼु ठारे दिल वठ जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे जीअं वारियो वाॻु अचे डोड़ियो मतां टाग न थिए जीअं वारियो वाॻु अचे डोड़ियो मतां टाग अचे तोर तरी कोमट जो वला तोर तरी कोमट जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे गुल छट जो वला जीअं पहुचे गुल छट जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे अज़मी ख़ता पइजी वञे पर जे पिरी रंज थी वञे अज़मी ख़ता पइजी वञे पर जे पिरी रंज थी वञे कदमनि में सिर सट जो वला कदमनि में सिर सट जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे गुल छट जो वला जीअं पहुचे गुल छट जो यार हितां अचणो वा अॼु ठारे दिल वठ जो वला अॼु ठारे दिल वठ जो यार हितां अचणो वा जीअं पहुचे माशाअल्लाह जीअं पहुचे गुल छट जो यार हितां लंघणो आहे अचणो आहे माशाअल्लाह तबारक व तआला हाफ़िज़ दिलदार सिकंदरी साहब तमामु बहितरीन अंदाज़ में नाते रसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण की सआदत हासिल कई नाज़रीन अचो त हींअर असां पंहिंजे मौज़ू जी तरफ़ वधूं अल्लामा साहब ख़्वाहिशुनि जी पैरवी चइबो छा खे आहे ख़्वाहिशुनि जी पैरवी यानी जाइज़ ऐं नाजाइज़ कमनि खे बग़ैर कंहिं परवाह जे करण खे ख़्वाहिशुनि जी पैरवी चयो वेंदो आहे इन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला इंसान खे दुनिया में मोकिलियो मोकिलण खां पोइ अल्लाह ताला उनखे दीन जहिड़ी हिकिड़ी नेमत
अता फरमाई। रसूलनि जी सूरत में अल्लाह तबारक व तआला पंहिंजो पैगाम मोकिलियो ऐं माण्हुनि खे हुकुम कयाई त तव्हां हिन जी ताबेदारी कयो। पोइ जिन माण्हुनि उन अल्लाह जे फ़रमान खे मञी करे अल्लाह जे हुकुम खे तस्लीम करे उन दीन जे ताबे थी या उन अल्लाह जे पैगाम जे मुताबिक़ हलिया, उहा थी दीन जी ताबेदारी। ॿिया उहे माण्हू जिन अल्लाह जे दीन जे अचण जे बावजूदि पंहिंजे अक़ुल जे मुताबिक़ या पंहिंजी ख़्वाहिशुनि जी पैरवी कयऊं, गुनाहनि में लही पिया, गुनाह करणु लॻा, जंहिं शइ खां अल्लाह मना कई आहे उन जे तरफ़ हू वधंदा रहिया, इन खे चइबो आहे ख़्वाहिशुनि जी पैरवी करणु। ज़िंदगी टिनि क़िस्मनि जी हूंदी आहे, हिकिड़ी इंसानी ज़िंदगी, हिकिड़ी हैवानी ज़िंदगी ऐं हिकु ईमानी ज़िंदगी। वाह। हैवानी ज़िंदगी उहा आयासीं, खाधोसीं, किथे खाधोसीं, किथे पीतोसीं, किथे पायखानो कयोसीं, किथे सुतासीं, जीअं जानवर, न उन्हनि खे ख़बर आहे किथे खाइण जी जॻह आहे, किथे सुम्हण जी जॻह आहे, किथे पीअण जी जॻह आहे या किथे पायखानो करण जी जॻह आहे। हिकिड़ी इंसान इन तरह जी ज़िंदगी गुज़ारनि था जानवरनि वांगुरु, जंहिंखे का ख़बर कोन्हे खाइणो किथे आहे, पीअणो किथे आहे, सुम्हणो किथे आहे, यानी पायखानो किथे करिणो आहे, इन्हनि शयुनि में। हिकिड़ा माण्हू इन ज़िंदगी में पंहिंजो पाण खे मसरूफ़ करे रहिया आहिनि ऐं हिकिड़ा माण्हू इंसानी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। यानी इंसानी ज़िंदगी कीअं आहे, उन्हनि खे अक़ुल आहे, इंसान खे अल्लाह ताला अक़ुल जहिड़ी निअमत अता फ़रमाई आहे। पोइ उन्हनि खे ख़बर हूंदी आहे हीअ गाहु आहे, हीअ खाइणु जानवरनि जो कमु आहे, असांजो कमु आहे असां मानी खायूं, गोश्त खायूं वग़ैरह वग़ैरह जेको इंसानी खाधे में अचे थो। या उनखां अलावा उन्हनि खे इहा ख़बर हूंदी आहे हीअ मुंहिंजी सुम्हण जी जॻह आहे, हिते मूंखे पेशाब न आहे करिणो, या हीअ मुंहिंजे वेहण जी जॻह आहे त हिते मूंखे पेशाब न आहे करिणो, वग़ैरह वग़ैरह जेके इंसानी अक़ुल जे मुताबिक़ हू कंदो रहंदो आहे। टी ज़िंदगी आहे, हाणे इन इंसानी ज़िंदगी में हुनखे ख़बर कोन आहे त मां हराम थो खायां, हलाल थो खायां, हुनखे का ख़बर कोन आहे। इंसानी ज़िंदगी आहे जेका अक़ुल जे मुताबिक़ हू हले थो, हीअ बि गोश्त आहे जानवर जो, मतिलबु कंहिं बकरी जो ही गोश्त आहे या ही कंहिं ॿिए जानवर जो जंहिंखां अल्लाह तबारक व तआला मना कई आहे गोश्त खाइण खां, हू इंसान अक़ुल इहो थो चए हू बि गोश्त आहे, हू बि गोश्त आहे, तूं खाई छॾ। इहा आहे इंसानी ज़िंदगी। हिकिड़ी आहे ईमानी ज़िंदगी। ईमानी ज़िंदगी असांखे हीअ थी ॿुधाए हीअ तुंहिंजे लाइ शइ हलाल कई आहे रब, हिन खे खाए, हीअ तुंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला शइ हराम कई आहे, हिन खां बच। इहो अल्लाह तबारक व तआला जेको इंसान खे मोकिले करे इहे जेका हुकुम कयो आहे जंहिं ज़िंदगी जे गुज़ारण जो, उहा आहे ईमानी ज़िंदगी। माना तव्हां जेको दुनिया में तव्हां हलो था, घुमो था, फिरो था, उन में तव्हांजी दिलि में ख़्वाहिश थींदी आहे त मां फ़लाणी शइ हासिलु कयां, फ़लाणी शइ हासिलु कयां, फ़लाणी शहवत खे पूरो कयां पंहिंजी खे, पोइ हराम जी तरफ़ वधंदा रहंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो सिर्फ़ु इंसानी ज़िंदगी न बल्कि तव्हां ईमानी ज़िंदगी गुज़ारियो जेका तव्हांखे हिकु सिधी राह जे तरफ़ ऐं पंहिंजे रब जे मक़सद खे हासिलु करण जे लाइ तव्हांखे पहुचाए। त अल्लाह तबारक व तआला जंहिं ज़िंदगी जे गुज़ारण जो अवां असांखे हुकुम इरशाद फ़रमायो उहा आहे ईमानी ज़िंदगी। यानी तव्हांखे जंहिं शइ खे हलाल कयो वियो आहे, यानी सवलो सम्झो त अमरुन बिल मारूफ़ व नहा अनिल मुनकर, भलाई जो हुकुम कयो वियो आहे त तव्हां भलाई जे तरफ़ वधो ऐं बुराई खां तव्हां रुकिजी वञो। इहा आहे ख़्वाहिशुनि जी पैरवी खां बचण जो सुहिणो तरीक़ो। ख़्वाहिशुनि जी पैरवी जे बारे में अल्लाह तबारक व तआला क़ुरान में छा इरशाद फरमायो आहे? क़ुरान में साईं केतिरियूं ई आयतूं आहिनि जिन में अल्लाह तबारक व तआला ख़्वाहिशुनि जी पैरवी खां बचण जो हुकुम इरशाद फरमायो। पंहिंजे नबियनि खे ऐं उनखां पहिरियां जेके क़ौमूं तबाह थियूं उहे ख़्वाहिशुनि जी पैरवी जे करे तबाह थी वियूं। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो वमन अदल्लु मिम्मन इत्तबा हवाहु बिग़ैरि हुदम मिनल्लाह, केरु आहे वधीक गुमराह उन शख़्स खां जेको ताबेदारी करे थो पंहिंजी ख़्वाहिशुनि जी। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेको ख़्वाहिशुनि जी ताबेदारी करे रहियो आहे उहो वॾे मां वॾो गुमराह उहो आहे। त अल्लाह तबारक व तआला उनखे एतिरे क़दुरु माना वॾो गुमराह चयो आहे। हिकिड़ो गुमराह हूंदो आहे जेको पंहिंजे रस्ते खां भटकियल आहे, पर रब ताला फरमाए थो गुमराह वधीक उहो आहे जेको पंहिंजी ख़्वाहिशुनि जी पैरवी थो करे पियो। ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जंहिं शख़्स पंहिंजी दिलि में ख़ौफ़ विहारो पंहिंजे रब जे साम्हूं बीहण जो, यानी हुन ज़िंदगी गुज़ारी अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारी त मूंखे क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे रब जे साम्हूं हिसाबु किताबु ॾियणो आहे, पंहिंजे रब जे साम्हूं बीहणो आहे, त मां अहिड़ा अमल कयां जेके पंहिंजे रब जे साम्हूं बीह त सघां, पंहिंजे रब जे साम्हूं जवाबु त ॾेई सघां। पोइ हुन इन हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। पोइ कहिड़ो अमल कई? वनहा अनिन नफ्स, पंहिंजे नफ़्स खे माना पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिशुनि खां रोकियाई। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो उन जे लाइ
फ़इन्नल जन्नत हियल मवा, उन जे लाइ आख़िरत में अल्लाह तबारक व ताला जन्नत ठिकाणो बणाए छॾियो आहे, उन जे लाइ एॾो वॾो इनाम आहे। त हू जेको शख़्स पंहिंजी ख़्वाहिशुनि जी पैरवी करण खां बचे थो ऐं उहो बचणु फ़क़ति अल्लाह जे ख़ौफ़ खां आहे, हुनजो बचणु अल्लाह जे ख़ौफ़ खां आहे, त उहो अमल रब ताला खे एतिरो त प्यारो थी वेंदो आहे, एतिरो त प्यारो थी वेंदो आहे, पोइ जॾहिं हू माण्हू उन ख़ौफ़ जे करे, रब जे ख़ौफ़ जे करे ख़्वाहिशुनि खां बची वेंदो आहे, पोइ कंहिं अहिड़ी मुश्किलात में फासे थो, फासण खां पोइ हू रब खे अर्ज़ु थो करे, रब करीम मूं फलाणो अमल कयो हो, तुंहिंजे ख़ौफ़ जे करे मां पंहिंजी ख़्वाहिश खे ख़तमु कयो, हे रब करीम उनजो वास्तो वसीलो थो ॾियां, हाणे मूंखे हिन मुश्किलात मां मूंखे आसानी पैदा करे ॾे। त अल्लाह तबारक व ताला उन वास्ते वसीले खे एतिरो अल्लाह तबारक व ताला वटि उहो वास्तो वसीलो अहमियत थो रखे जो रब ज़ुल जलाल हुनजी दुआ खे क़बूल थो फरमाए छॾे। अहिड़े नमूने सां हिकिड़ो बनी इसराइल जो वाक़ियो ईंदो आहे त 3 शख़्स हुया, हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां रिवायत थिए थी, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बनी इसराइल जा 3 शख़्स हुया, हिकिड़े सफ़र ते निकिता। अलामा साहब इहा गुफ़्तगू माशाअल्लाह इतां ई कंटिन्यू कंदासूं, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, इहा ई ॻाल्हि इतां ई जारी कंदासूं। नाज़रीन, नंढड़ी साहीअ जो वक़्तु थियो आहे, अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, असां जो था वापसि वरूं। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं अॼु असां ख़्वाहिशुनि जी पैरवी जे बाबति गुफ़्तगू करे रहिया आहियूं। अचो त इन गुफ़्तगू खे वधीक अॻिते वधायूं। जी अलामा साहब, तव्हां बनी इसराइल जो वाक़ियो ॿुधाए रहिया आहियो हिकिड़ो। जी साईं, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम 3 बनी इसराइलिन जो हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमायो। पाण फरमायूं त 3 बनी इसराइल हुया, हिकिड़े सफ़र ते निकिता। सफ़र कंदे कंदे उन्हनि खे हिकिड़ी जॻह ते राति पइजी वई, पोइ हुननि पंहिंजे आराम जे लाइ, सुकून जे लाइ, राति गुज़ारण जे लाइ हिकिड़ी गार में दाख़िल थिया। जॾहिं गार में दाख़िल थिया त अचानक उन्हनि जे गार जे दरवाज़े ते, उन गार जे मुंहं ते हिकिड़ो वॾो पथर अची वियो, तमामु वॾो पथर अची वियो। पर हाणे हू अंदरि विया त हलिया, हाणे परेशान थी विया त असांजो ॿाहिरि निकिरणु कीअं थींदो, परेशान थिया। आख़िरकार उन्हनि दोस्तनि मां हिकिड़े दोस्त सलाह ॾिनी, अदा हाणे हीअं कयूं, फासी त पिया आहियूं, निकिरण जो आसान तरीक़ो हीअ आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा नेक अमल जेके तव्हां कया हुजनि, तव्हां उन्हनि खे यादि कयो, यादि करे पंहिंजे रब खे वास्तो ऐं वसीलो ॾियो त अल्लाह तबारक व ताला उन जे सदके अवां असांखे हितां खां निजात ॾींदो। पोइ उन्हनि मां हिकिड़े शख़्स अर्ज़ु कयो, हे रब करीम, मां ॿकरियूं चारींदो हुयुसि, ॿकरियूं चारे करे मां जॾहिं घर मोटी ईंदो हुयुसि त पहिरियां उन्हनि जो खीरु ॾोही करे पंहिंजे वालिदैन खे पीआरींदो हुयुसि, छो जो तो रब फरमायो मुंहिंजो रज़ामंदो वालिदैन जे रज़ामंदी, मां पंहिंजे औलाद खे छॾे करे पहिरियां पंहिंजे वालिदैन खे पीआरींदुसि। हे रब करीम, हिकिड़े ॾींहुं मूंखे देरि थी वई, मुंहिंजी देरि जे करे मुंहिंजा वालिदैन बुखारा सुम्ही पिया। जीअं जो मां घर आयुसि त मुंहिंजी औलाद, मुंहिंजा ॿार, मुंहिंजी घरवारी बुख जे करे इंतज़ार में हुआ त असांजो घरवारो अचे या असांजो वालिद अचे त असांखे खीरु पीआरे। पोइ मां जीअं अचण सां पंहिंजी ॿकरियुनि जो खीरु ॾोही करे पंहिंजे वालिदैन जे कमरे में दाख़िल थियुसि त पहिरियां पंहिंजी औलाद खां पहिरियां तरजीह पंहिंजे वालिदैन खे ॾियां, छो जो रब जो रज़ामंदो वालिदैन जे रज़ामंदे में। पोइ ए रब करीम, तुंहिंजे रज़ामंदे जे ख़ातिर मां पंहिंजे वालिदैन जे कमरे में जॾहिं दाख़िल थियुसि, छा ॾिसां हू सुता पिया हुआ, आराम में हुआ, दिलि में ख़्यालु कयुमि त हिननि खे उथारींदुसि त इहा बेअदबी थी पवंदी, मतां मुंहिंजो रब नाराज़ थी पवे। पोइ मां इंतज़ार में रहियुसि, सुबुह ताईं उन्हनि जो इंतज़ारु कंदो रहियुसि। ए रब करीम, इहो मुंहिंजो राति सॼी बीहणु, तकलीफ़ सहणु तुंहिंजे रज़ामंदे जे करे हुयो त ए रब करीम, हिन अमल जे करे, हिन मुश्किलात खे हटाए त असां आसानी सां ॿाहिरि निकिरी पऊं। त अल्लाह तबारक व ताला उन जी दुआ क़बूल कई, उहो पथर थोरो पंहिंजी जॻह खां सुरियो, पर निकिरण जेतिरी जॻह कोन बची। वरी ॿिए शख़्स दुआ करी, ए रब करीम, मां पंहिंजी हिकिड़ी छोकिरी, मुंहिंजी सौट हुई, उन सां मां तमामु घणी मुहबत कंदो हुउसि, उनखे मां ग़लति रस्ते ते, ग़लति ख़्वाहिशुनि जी मां उनजे साम्हूं ॻाल्हियूं कंदो हुउसि त मुंहिंजी ख़्वाहिश मूंखे पूरी करणु ॾे, पर हू मूंखे चवंदी रब जो ख़ौफ़ कर, अल्लाह खां डिॼ, मूंखे वेझो न अचु। पर हू हिकिड़े ॾींहुं अहिड़े कहत साली अची वई, हू मूं वटि कुझु पैसा वठण जे लाइ मुंहिंजे घर आई। पोइ मां हुनजी मजबूरी खे ॾिसंदे हुनखे चयुमि, जेकॾहिं तूं मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कंदे त मां तोखे पैसा ॾींदुसि, अगरि ख़्वाहिश नथी पूरो करी त पोइ मां तोखे पैसा कोन ॾींदुसि। हू मजबूर थी पई ऐं हुन मूंखे चयो, जेको तोखे करिणो आहे कर, पर मूंखे पैसा ॾे, मुंहिंजो पेटु बुखायल आहे, मुंहिंजे घर वारनि खे पैसनि जी ज़रूरत आहे। त उन जी उहा मजबूरी ॾिसी करे मां हुनखे ग़लति फेल करण जे लाइ, पंहिंजी ख़्वाहिश पूरी करण जे लाइ जॾहिं हुनखे मां लेटायो त हुन औरत मूंखे चयो त कुझु ख़्यालु कर, पंहिंजो रब पाण खे ॾिसी रहियो आहे। हे रब करीम, उन वक़्तु मुंहिंजी दिलि में तुंहिंजो ख़ौफ़ पैदा थियो ऐं उन ख़ौफ़ पैदा थियण जे करे मां पोइ ते हटी वियुसि। हे रब करीम, जेकॾहिं मुंहिंजो उहो पोइ ते हटणु तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर हुयो त रब करीम, उन अमल जे करे हिन मुश्किलात खे हटाए त असां ॿाहिरि निकिरी सघूं।
किताबनि में ईंदो आहे त उहो पथर थोरो हटी वियो पर अञा बि निकिरण जेतिरी जॻह कोन थी। हाणे टियों शख़्स आहे जेको अल्लाह तबारक व तआला जी दरबार में अर्ज़ थो करे, ए रब करीम मां मज़दूर रखिया हुआ, मज़दूर रखण खां पोइ समूरनि मज़दूरनि खे पंहिंजी मज़दूरी ॾेई छॾियमि, हिकिड़ो मज़दूर हो जेको बग़ैर मज़दूरी वठण जे हलियो वियो। ए रब करीम पोइ उहो कुझु अरसे खां बाद में उनजी मज़दूरी वारा पैसा मां पंहिंजे माल में ख़र्च कयमि, माल वरितमि वग़ैरह वग़ैरह इस्तेमालु कयमि, पर उहो कुझु अरसे खां बाद में उहो शख़्स मोटी आयो, मूंखे चई मुंहिंजी मज़दूरी वापसि ॾे। ए रब करीम पोइ मूं तुंहिंजे ख़ौफ़ जे करे उनजो हक़ खाइण खां बचण जे करे ए रब करीम मां जेको बि माल उन्हनि पैसनि मां वरितो समूरो उनजे हवाले करे छॾियमि। यानी उहो बि उहा रक़म बि ॾिनमि, उन रक़म मां जेको नफ़ो थियो उहो नफ़े वारी शइ बि इनखे ॾिनमि। ए रब करीम जेकॾहिं उहो मुंहिंजो अमल तुंहिंजे रज़ामंदीअ जे करे हुयो त ए रब करीम असांजी हिन मुश्किलात खे हटाए असां ॿाहिरि निकिरी सघूं। पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था उन जे वास्ते वसीले उन अमल जे वसीले ॾियण जे करे अल्लाह तबारक व तआला उन जे रस्ते खे आसान फरमायो, टेई शख़्स ॿाहिरि निकिरी आया। इन मां मालूम थो थिए जेको शख़्स पंहिंजी ख़्वाहिश खे मारे थो, ख़तमु थो करे पंहिंजे रब जे रज़ामंदीअ जे करे, त उहो अमल रब वटि एतिरो पसंदीदा बणिजी वेंदो आहे जो रब ताला उन जे सदके दुआऊं क़बूल फरमाए छॾींदो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। यानी हितां हिकिड़ी ॿी बि ख़बर पए थी असांखे त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ घुरण महिल जेके कम अल्लाह जी रिज़ा जी ख़ातिर कया हुआ उहे इबादतूं, कुझु इबादतूं अहिड़ियूं जिन में ॾेखाव आहे। बिल्कुलु कुझु इबादतूं अहिड़ियूं तिलावत करियूं था सुहिणी करे, माण्हू अचनि त सुहिणो करे पढ़ूं, जे माण्हू न हुजनि त पोइ जहिड़ी तहिड़ी, नमाज़ माण्हू ॾिसनि त ख़ूबसूरत करे पढ़ूं, माण्हू न ॾिसनि त पोइ वरी नवाफ़िल बि गोल करे वञूं न पढ़ूं। त उहा इबादत जेका ख़ालिस अल्लाह जी ख़ातिर कई हुजे उन इबादत जो वसीलो ॾेई करे जेकॾहिं दुआ घुरिजे त उहा दुआ क़बूल थींदी आहे। माशाअल्लाह। भला हदीस पाक में ख़्वाहिशनि जी पैरवी करण जी मज़म्मत जे बारे में कुझु इरशाद? हुज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक हज़रत अब्दुल्ला बिन आमिर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था को बि तव्हां मां एसी ताईं मोमिन नथो थी सघे जेसी ताईं हू पंहिंजी ख़्वाहिशनि खे मुंहिंजे दीन जे ताबे नथो करे। अल्लाहु अकबर। यानी हुनजी ख़्वाहिश चवे थी गुनाह कर, पर हुनजो दीन चवे थो इहो गुनाह आहे, इनखे वेझो न वञ, इन सां रब नाराज़ थी पवंदो। हू दीन जे ताबे जे करे अल्लाह जे रज़ामंदे जे करे पंहिंजी ख़्वाहिश खे मारे थो त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि त इहो ई मोमिन आहे। ऐं ॿी हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे, हज़रत शद्दाद बिन औस रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त तव्हांखे कीअं ख़बर पवे त अकुलमंद ही शख़्स आहे, ही बेअकुल आहे। अकुलमंद ऐं बेअकुल में तव्हांखे फ़र्क़ु कीअं ख़बर पए? हुज़ूर फरमायो त अकुलमंद उहो शख़्स आहे जेको पंहिंजी ख़्वाहिश खे मारे थो, ख़्वाहिश जो मुक़ाबिलो थो करे ऐं मरण खां पोइ जे लाइ यानी आख़िरत जी तयारी थो करे। हुज़ूर फरमाईंदो उहो शख़्स अकुलमंद आहे। ऐं बेअकुल उहो शख़्स आहे जेको पंहिंजी ख़्वाहिशुनि जी पैरवी बि कंदो थो वञे ऐं पंहिंजे रब जी रहमत में उमेद थो रखे। यानी होॾे पंहिंजी ख़्वाहिशुनि जी पैरवी थो करे, गुनाह बि करे थो, सवाब बि करे थो, यको माना उन में लॻो पियो आहे, ख़्वाहिशुनि जी पैरवी कंदो थो वञे ऐं होॾे चवे थो त मां अल्लाह जी रहमत में उमेद थो रखां त रब मूंखे माफ़ फरमाईंदो। हुज़ूर फरमाइनि था उहो शख़्स बेअकुल आहे। उनखे घुरिजे त हू पंहिंजी ख़्वाहिशुनि जी पैरवी खे छॾे करे रब जी रहमत में उमेद रखंदो त हुनखे फ़ाइदो पहुचंदो। अहिड़े नमूने सां हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं रब करीम जन्नत खे तयारु कयो, जन्नत खे तयारु करण खां पोइ जिब्रील अमीन खे हुकुम फरमाए, जिब्रील वञ मुंहिंजी जन्नत ॾिसी आहे। जिब्रील अमीन वञी जन्नत ॾिसी करे मोटी आयो, अर्ज़ु कई ए रब करीम तुंहिंजी इज़त जो कसम आहे, जंहिं बि शख़्स हिन जन्नत जी तारीफ़ ॿुधी, जन्नत जे बारे में ॿुधई त उहो हिन में दाख़िल थियण खां सवाइ रहंदो ई न। वाह। अल्लाह तबारक व तआला उन जन्नत जे मथां तकलीफ़ुनि जो, मुशक़तुनि जो पर्दो विझी करे पोइ पाण फरमाए, ए जिब्रील अमीन हाणे वञ इन जो सैर करी आहे। जिब्रील अमीन जॾहिं उन मुशक़तुनि जे पर्दे जे अचण खां पोइ आयो ऐं जन्नत जो सैर करे मोटी आयो, अर्ज़ु कई ए रब करीम तो हिन मुशक़तुनि खे, हिन तकलीफ़ुनि खे, जन्नत खे हासिल करण जे लाइ रखियो आहे। मां सम्झां थो त तुंहिंजी इज़त जो कसम आहे को बि हिन में दाख़िल नथो थी सघे। यानी ख़्वाहिश हर को कंदो जन्नत वञण जी, पर तकलीफ़ूं एॾियूं आहिनि जो शायदि को वञी न सघंदो, शायदि को वञी न सघंदो। हाणे अल्लाह तबारक व तआला जहन्नम खे तयारु कयो। जहन्नम खे तयारु करण खां पोइ जिब्रील अमीन खे फरमाई वञ जिब्रील जहन्नम जो सैर करिया, जहन्नम खे ॾिसी आहे। हज़रत जिब्रील अमीन जहन्नम खे ॾिसी करे मोटी आयो, अर्ज़ु कई ए रब करीम तुंहिंजी इज़त जो कसम आहे, जंहिं बि हिन जहन्नम जे बारे में ॿुधो त उहो हरगिज़ हिन में दाख़िल न थींदो। तो एॾो वॾो आड़ा ठाहियो आहे, एॾो वॾो हुन जे अंदरि तकलीफ़ूं रखियूं आहिनि। ए रब करीम जेको हिन जे अंदरि दाख़िल जेको हिन जे बारे में ॿुधंदो त उहो हिन जे अंदरि दाख़िल कॾहिं बि कोन्ह थींदो। पोइ रब ज़ुल जलाल उन जे मथां लज़तुनि जो, ख़्वाहिशुनि जो पर्दो विझी करे
पोइ अल्लाह तबारक व ताला फरमायो जिब्रील हाणे वञ जहन्नम खे ॾिसी आ। जिब्रील अमीन जीअं जो ॾिसे त हिकिड़ी लज़तुनि ऐं ख़्वाहिशुनि जो पर्दो हुनजे मथां आहे। पोइ आयो अर्ज़ु कयईं रब करीम तुंहिंजी इज़त जो कसम आहे त घणा ई माना माण्हू हिन में रहण खां तकलीफ़ूं जहन्नम जूं एॾियूं आहिनि जो ॿुधंदा त वञण न चाहींदा, पर इन जे चौधारी मज़ा एॾा रखिया आहिनि तो एॾो नफ़्स जी ख़्वाहिशात में दाख़िल थियण जे लाइ मज़ा थींदो, हर को मतिलबु दाख़िल एॾे ई थींदो। छो त जेको नफ़्सानी ख़्वाहिशनि जी पैरवी कंदो उहो वेंदो इन रस्ते ते जहन्नम जी तरफ़। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त तव्हां पंहिंजे ख़्वाहिशुनि खे मारियो, पंहिंजे रब जे हुकुम जो तामील कयो, अल्लाह तबारक व ताला जे हुकुम जे मथां अमल कंदव त तव्हां दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी हासिल कंदव। अलामा साहब तव्हां हींअर कुझु वक़्त अॻु में आयत मुबारका पढ़ी व अम्मा मन ख़ौफ़ मक़ाम रब्बिही व नहन नफ़्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मअवा व अम्मा मन ख़ौफ़ मक़ाम रब्बिही, जेको पंहिंजे रब जी बारगाह में बीहण खां ॾिनो, ज़ाहिर हर शख़्स खे अल्लाह जी बारगाह में हाज़िर थियणो आहे, जेको ॾिनो मन ख़ौफ़ आहे ख़ौफ़ कई ॾिनो अल्लाह जी बारगाह में बीहण खां, व नहन नफ़्स अनिल हवा पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिश खां रोकियईं, बिल्कुलु नफ़्सनी ख़्वाहिश हुई कुझु ग़लति करण जी उनखे रोकी, फ़इन्नल जन्नत हियल मावा, अल्लाह पाक उनजे लाइ ख़ुशख़बरी अता फरमाई त जेको अल्लाह जे ख़ौफ़ खां गुनाह खां पाण खे बचाए उनजो टिकाणो जेको आहे उहो जन्नत आहे। भला हीअ त थियो इनाम, नफ़्स जी ख़्वाहिश जी पैरवी करण जो अज़ाब छा आहे, इन जी बुराई छा आहे, नुक़सान छा आहे? इन जा नुक़सान ही आहिनि। अल्लाह तबारक व ताला फरमायो या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्दि फहकुम बैनन नास बिल हक़ वला तत्तबिल हवा फयुदिल्लका अन सबीलिल्लाह। ए दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन, बेशक बणायोसीं असां तोखे खलीफ़ो फिल अर्द ज़मीन में, फहकुम बैनन नास बिल हक़, नायब खलीफ़ो नायब दुनिया में तोखे खलीफ़ो बणायोसीं इन जे लाइ त तूं माण्हुनि जे दरमियान हक़ सां फ़ैसिलो कर। वला तत्तबिल हवा, न ई इन जे करे त तूं ख़्वाहिशुनि जी ताबेदारी कर। फयुदिल्लका अन सबीलिल्लाह, जेकॾहिं तूं ख़्वाहिशुनि जी ताबेदारी कंदे फयुदिल्लका अन सबीलिल्लाह, पोइ इहे तोखे गुमराह कंदियूं अल्लाह जी राह खां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बि इहा ई हुकुम फरमायो आहे त तव्हां ख़्वाहिशुनि जी पैरवी न कयो, इन में तमामु घणा नुक़सान आहिनि। अहिड़े नमूने सां मां तव्हांजी ख़िदमत में हज़रत पीसी मोहम्मद राशिद रोज़ेदणी अल्लाह जा कामिल वली ऐं इमामुल आरिफ़ीन थी गुज़रिया आहिनि। अॼु खां 200 साल अॻु में गुज़रिया आहिनि। पाण पंहिंजनि मुरीदनि खे, पंहिंजे चाहींदड़नि खे हमेशह नफ़्स जी पैरवी करण खां रोकींदा हुआ। पाण फरमाईंदा ही नफ़्स हिकिड़ो अहिड़ो घोड़ो आहे जंहिंजे मथां सवार थींदव त तव्हां या त किरंदो मरी वेंदव या त तव्हां पंहिंजो पाण खे उनजे मथां क़ाबू नथा पाए सघो। पोइ पाण उनजे लाइ हिकिड़ी हिकायत बयानु फरमायूं त अल्लाह तबारक व ताला इंसान खे दुनिया ते मोकिलियो कहिड़े मक़सद जे लाइ ऐं इंसान कहिड़े तरफ़ थो वञे पियो। अल्लाह तबारक व ताला जे उन कामिल वली हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकिड़ो बादशाह हुयो। उन बादशाह हिकिड़े ॾियारे पंहिंजे वज़ीरनि खे घुरायो। वज़ीरनि खे घुराए करे पाण फरमाई त मां बाग़ जे अंदरि दाख़िल थो थियां, तव्हां सभई मूंखे ॻोल्हण जे लाइ अचिजो। पोइ उन बादशाह जा समूरा वज़ीर उन बादशाह जे हुकुम जो तामील कंदे जीअं बादशाह उन बाग़ात जे अंदरि वञी करे वेठो ऐं वज़ीरनि खे हुकुम हुयो त तव्हां मुंहिंजे पोयां ॻोल्हण जे लाइ अचिजो। ऐं उहे वज़ीर पहिरियों दफ़ो उन बादशाह जी उन बाग़ जे अंदरि दाख़िल थिया हुआ। जीअं जो दाख़िल थिया, हिकिड़ा त अहिड़ा हुआ जिन उन बादशाह जे उन बाग़ जे अंदरि जीअं जो दाख़िल थिया उन्हनि खे एतिरा त मज़ा मिलिया, मेवात गुल फुल ऐं चंबेली, उनखां पोइ उनखे बुलबुल जूं ॿोलियूं तमामु घणी उनखे माना हिकिड़ी राहत मिली रही। हू उन राहत जे हासिल करण जे लाइ उन मेवात खे खाइण जे लाइ उते ई उन्हनि में महव थी विया। ऐं हिकिड़ा नौकर चाकर, हिकिड़ा वज़ीर अहिड़ा हुआ जिन जो टारगेट हुयो बादशाह खे ॻोल्हण। उन्हनि न इन्हनि मेवनि जे तरफ़ ॾिठो, न इन्हनि गुलनि फुलनि जे तरफ़ ॾिठो, न इन सुकून जे तरफ़ ॾिठो। हुननि पंहिंजी मुशक़त, हुननि पंहिंजी तकलीफ़ खे सिधो पंहिंजे बादशाह जे मर्कज़ खे बणायो त बादशाह खे असांखे ॻोल्हणो आहे कंहिं बि हालत में। ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं बादशाह वटि पहुता त बादशाह हुननि खां पुछा कई त ॾियो ख़बर ॿिया वज़ीर काॾे आहे? हुननि अर्ज़ु कयो बादशाह सलामत, हू असां सां गॾु दाख़िल थिया हुआ, पर हुननि तुंहिंजे बाग़ जे अंदरि दाख़िल थियण सां ई हुननि खे मेवात नज़र आया, गुल फुल ही सुकून जूं जॻहियूं नज़र आयूं, हुननि वञी सुकून माणिया। पर असां तुंहिंजे कुर्ब ऐं तुंहिंजे तोखे हासिल करण जे लाइ तुंहिंजे पोयां आयासीं, तकलीफ़ुनि खे सठोसीं।
पोइ पीर सी मोहम्मद राशिद रोज़ेदणी फरमाइनि था त बादशाह जिन ॻोल्हा जे लाइ जेके वज़ीर बादशाह वटि पहुता, बादशाह उन्हनि खे इनाम इकराम ऐं उन्हनि खे फरमाए ही बाग़ात अॼु खां पोइ मुंहिंजा न बल्कि तव्हां जान तव्हां हिननि जे अंदरि घुमो फिरो। पर जेके वज़ीर उन्हनि बाग़ात में खाइण पीअण जे लाइ उते ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, उन्हनि टाइम उन्हनि मेवात में महव थी विया हुआ, पोइ बादशाह उन्हनि खे घुराए करे उन्हनि खे सज़ा ॾिनाई। उन्हनि खे सज़ा इहा ॾिनई त हमेशह जे लाइ उन्हनि जे मथां सज़ा मुब्तला करे छॾी ऐं जेके बादशाह खे ॻोल्हण जे लाइ आया हुआ उन्हनि खे जज़ा इहा ॾिनाई जो उन्हनि खे हमेशह जे लाइ बाग़ात उन्हनि जे हवाले करे छॾी। पोइ हज़रत पीर सी मोहम्मद राशिद रोज़ेदणी फरमाइनि था इहो बादशाह मिसाल हक़ीक़ी रब जी आहे। माना अल्लाह तबारक व ताला बि पंहिंजनि हिननि वज़ीरनि खे, पंहिंजनि हिननि बाननि खे, नौकरनि चाकरनि खे दुनिया ते मोकिलियो आहे। इन जे करे मोकिलियो आहे त तव्हां दुनिया ते वञण खां पोइ मूं रब जी ॻोल्हा कयो, मूं रब जी इबादत कयो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह ताला फरमाए त मां इंसाननि जिन्हनि खे पैदा ई इबादत करण जे लाइ कयो आहे। इंसान खे रब दुनिया ते मोकिलियो त तूं वञी मुंहिंजो कुर्ब हासिल कर, मूंखे ॻोल्ह, ऐं हीअ अची करे हिते दुनियावी ख़्वाहिशुनि में लज़तुनि में महव थो थी वञे त उनजो मिसाल ईअं आहे जॾहिं मरी वेंदो। मरी वञण खां पोइ जिन रब जो कुर्ब हासिल करण जे लाइ पंहिंजो पाण जे मथां तकलीफ़ूं सठियूं, पंहिंजो पाण खे मुश्किलातुनि में विधो, त अल्लाह तबारक व ताला क़यामत वारे ॾींहुं फरमाईंदो ही जन्नत तव्हांजे लाइ बाग़ात आहिनि, ही मां तव्हांजे हवाले करे छॾियां, तव्हां वञो हिननि जे अंदरि घुमो फिरो। पर जिन पंहिंजी ज़िंदगी ख़्वाहिशुनि जी पैरवी करण में ऐं लज़तुनि खे हासिल करण में गुज़ारियूं त अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे मथां सज़ा इहा मुक़ररु कंदो जो हुननि खे जहन्नम ॾांहुं मोकिले छॾींदो। अहिड़े नमूने सां हज़रत पीर सी मोहम्मद राशिद रोज़ेदणी हिकिड़ी ॿी रिवायत नक़ुल फरमाई आहे। पाण फरमाइनि था हिकिड़ो हुयो गिदड़। उहो गिदड़ हिकिड़ी जॻह तां घुमंदे छा ॾिसे त हिकिड़ी गप जे विच में हिकिड़ो तमामु मतारो ढगो फाथो पियो आहे, ॾांद फाथो पियो आहे। त हुन गिदड़ ॾिसी करे दिलि में सोचाई वाह जो वारो मिलियो आहे। वञी करे पंहिंजो बादशाह, जानवरनि जो जेको बादशाह आहे शींहं, उनजी ख़िदमत में वियो। ए बादशाह सलामत, तूं सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदो, हर रोज़ु गोश्त थो खाई पियो, असां बुख ते वेठा आहियूं, वारो कर करे असांखे बि वंड कराए। शींहं चयो त तूं वञी किथे शिकार को ॾिसी आहे, पोइ मां शिकार करणु मुंहिंजो कमु पोइ गॾिजी खाईंदासीं। हुन चयो मां ॾिसी त आयो आहियां हिकिड़ो ॾांद गप जे अंदरि फाथो पियो आहे, तूं अचु वारो कर कढ त पोइ गॾिजी खायूं था। उहो शींहं आयो, शींहं अचण सां ॾिठाई त उहो ॾांद गप जे विच में फाथो पियो आहे। उन शींहं उन ॾांद जे हाणे गिदड़ थो चवे त तूं वञ इन जे मथां वेह, पहिरियां तूं गोश्त खाए, पंहिंजो पेट भर, उन खां पोइ मुंहिंजे लाइ उछलाइजांइ, पोइ मां खाईंदुसि। उन शींहं उन लालच में, गोश्त खाइण जी लालच में पंहिंजो पाण खे टुपो ॾियारई, वञी करे ढगे जे अॻियां फासी पियो। ढगे खां कुझु मुफ़ासिले ते किरी पियो, मुफ़ासिले ते किरी पियो। हाणे गिदड़ ॿाहिरां खां बीह करे खिलणु लॻो, टहक ॾियणु लॻो, हाणे बीह सब्र कर, सुभाणे ढगे जा मालिक अचनि त पोइ ख़बर पवंदी। त पाण फरमाइनि था इंसान जेको आहे सो अल्लाह तबारक व ताला हिन दुनिया खे उन ढगे जे मिसल रखियो आहे ऐं नफ़्स खे अल्लाह तबारक व ताला उन गिदड़ जे मिसल रखियो आहे। पोइ उहो नफ़्स उन इंसान खे ख़्वाहिशुनि जी पैरवी करण जे लाइ उहो शींहं जेको आहे उहो इंसानु आहे। अल्लाह तबारक व ताला दुनिया सिंगारी आहे, प्यारी कई आहे। हाणे उहो इंसान शींहं खे उहो गिदड़ यानी नफ़्स चवे थो त वञ, हाणे तूं इहो पंहिंजी ख़्वाहिश पूरी कर। पोइ हू जॾहिं ख़्वाहिश पंहिंजी पूरी कंदो आहे, उहा ख़्वाहिश पूरी कर, तोखे मज़ा मिलंदा, हीअं मिलंदो, हू मिलंदो। हू ख़्वाहिश पूरी करण जे लाइ जॾहिं हुन गप जे अंदरि हू शींहं वांगुरु लहंदो, लहण खां पोइ नफ़्स इहो चवंदो त मूं त तोखे कुझु कोन चयो, हाणे फाथो रह, इन्हनि जो जवाबु तोखां पाण पंहिंजो रब तोखां वठंदो। पोइ जॾहिं अल्लाह तबारक व ताला उनखां जवाबु वठंदो त सारी ॻाल्हि आहे, उनखे सज़ा मिलंदी। हज़रत पीर सी मोहम्मद राशिद रोज़ेदणी फरमाइनि था त इन जे करे तव्हां नफ़्स जी पैरवी खां बचो। इहे मिसाल पाण इन जे करे इरशाद फरमायो, पाण हमेशह पंहिंजे मुरीदनि खे हुकुम फरमाईंदा हुआ त तव्हां नफ़्स जी पैरवी खां बचो ऐं पाण हमेशह पंहिंजे नफ़्स खे बचाईंदा हुआ पैरवी करण खां। माशाअल्लाह। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, असां जो त वापसि वरूं। मां ॾिसंदो रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं तमामु ज़बरदस्त गुफ़्तगू करे रहिया आहिनि अल्लामा साहब ख़्वाहिशुनि जी पैरवी जो रद्द। अचो त वधीक गुफ़्तगू अल्लामा साहब सां करियूं। अल्लामा साहब बहितरीन अंदाज़ में तव्हां सम्झायो, मिसाल बि तव्हां सुठा ॾिना। हाणे नफ़्स जी जेकी ख़्वाहिश आहे उहा त अक्सर ग़लती हूंदी आहे, ठीकु आहे। त जेकॾहिं असां इन नफ़्स खे ख़्वाहिश खां रोकूं, मनो करियूं, झलियूं, त जो को इनाम बि आहे? बिल्कुलु इनाम आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, सहीहैन जे अंदरि मौजूदु आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था क़यामत वारे ॾिहाड़े अल्लाह तबारक व ताला जो सायो हूंदो, रब जे साए खां सवाइ कंहिंजो सायो कोन हूंदो।
छांव अल्लाह तबारक व तआला जी छांव जे हेठि 7 इंसान हूंदा, 7 शख़्स अल्लाह हूंदा। जे अर्श जी छांव, अल्लाह जी अर्श जी छांव जे हेठां 7 शख़्स हूंदा। पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम उन्हनि जी तशरीफ़ फरमाई, पाण फरमाइनि था हिकिड़ो बादशाह आदिल जंहिं पंहिंजे बादशाही जे हुजण जे बावजूदु उनखे दिलि में ख़्वाहिशूं पैदा थियूं त माल गॾु कर, सुभाणे तुंहिंजी बादशाही ख़तमु थी सघे थी, मतिलबु ख़्वाहिशुनि जे हुजण जे बावजूदु बि हुन माण्हुनि सां इंसाफ़ कयो, अदल कयाई। इहो बादशाह क़यामत वारे ॾिहाड़े रब जे अर्श जी छांव जे हेठां हूंदो। सुभान अल्लाह। ऐं ॿियो शख़्स हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ॿियो उहो शख़्स जंहिंखे रब ताला जवानी ॾिनी, ठीकु ठाक जवानी जे हुजण जे बावजूदु हुन पंहिंजे पाण खे अल्लाह जी इबादत में महव रखियो, दुनिया जे नशनि खां बचो, दुनिया जी ख़्वाहिशुनि खां बची करे पंहिंजो पाण खे अल्लाह जी राह में, अल्लाह जी इबादत में महव रखायईं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि त इहो शख़्स बि क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जे अर्श जे हेठां हूंदो। यानी जवाननि खे घुरिजे त पंहिंजो पाण खे ग़लति कमनि खां बचाइनि, क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला जे अर्श जी छांव जी उमीद ते। सुभान अल्लाह। ऐं उनखां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, टियों उहो शख़्स जंहिं पंहिंजी दिलि खे मस्जिद सां लॻाए रखियो। यानी हिकिड़े पासे माण्हू शराब पीअनि था, शराब खाना आहिनि वग़ैरह वग़ैरह, या घुमणु फिरणु आयशो इशरत आहे, उन्हनि खे छॾे करे हुन पंहिंजी दिलि खे मस्जिद सां लॻाए रखियो, मस्जिद में इबादत कंदो रहियो, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि त इहो शख़्स बि क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जे अर्श जी छांव जे हेठां हूंदो। ऐं उनखां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, चोथों शख़्स उहो आहे जंहिंखे कंहिं माल मिल्कियत वारी पैसे वारी औरत पंहिंजी ख़्वाहिश खे, बुराईअ खे, बदफ़ेली करण जे लाइ उनखे घुरायईं, पर हुन रब जे ख़ौफ़ खां उनजे पैसे खे छॾे करे, पंहिंजे उनजे पैसे खे लत हणी करे, पंहिंजी ख़्वाहिशुनि खे लत हणी करे रब जे ख़ौफ़ खे अॻिते रखियाईं, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हुन औरत खे वेझो कोन वियो, त अल्लाह तबारक व तआला जो हबीब फरमाए त उहो शख़्स बि क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जी छांव जे हेठां हूंदो। माशाअल्लाह। ऐं उनखां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, पंजों उहो शख़्स जेको सख़ी थियो, माण्हुनि में सखावत कयाई, पर इन ख़ौफ़ खां त हीउ मुंहिंजो माल हिते ई ख़तमु थी वेंदो, ऐं हीअ सखावत मां इन जे करे कयां थो त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी पवंदो, पंहिंजी ख़्वाहिशुनि खे मारियां थो, ख़्वाहिशूं चवनि थियूं, नफ़्स चवे थो पैसो गॾु कर, पर उनखे ख़तमु करे, उनखे हिकिड़े पासे लत हणी करे अल्लाह जी राह में उहो सखावत थो करे त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, उहो सख़ी बि क़यामत वारे ॾींहुं हुज़ूर अल्लाह तबारक व तआला जे अर्श जी छांव जे हेठां। सुभान अल्लाह। ऐं उनखां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, सतों उहो शख़्स आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेको पंहिंजो पाण खे हिकिड़ी झंगल में वठी थो वञे, माण्हुनि जे साम्हूं जेकॾहिं मां इबादत कंदुसि त माण्हू मूंखे हाजी चवंदा, माण्हुनि जे साम्हूं जेकॾहिं मां इबादत कंदुसि त माण्हू मूंखे नमाज़ी चवंदा, माण्हुनि जे साम्हूं जेकॾहिं मां रोज़ा रखंदुसि माण्हू चवंदा रोज़ेदार, वग़ैरह वग़ैरह। जेकॾहिं इबादत कंदुसि माण्हू मूंखे चवंदा हीउ अल्लाह जो वली आहे, हीउ हेॾी इबादत थो करे पियो। पोइ मुंहिंजे ख़्वाहिशूं जेको आहे सो मुंहिंजे नफ़्स खे हिकिड़ी तरजीह मिली वेंदी, पोइ माण्हुनि जे अंदरि मूंखे हिकिड़ो तकबुर पैदा थी वेंदो, माण्हुनि जे अंदरि माण्हू जॾहिं मूंखे वली वली कोठींदा त मुंहिंजो हक़ीक़ी मक़सदु रब खे ॻोल्हणु छॾे करे पोइ मां पंहिंजी अना में अची वेंदुसि। पोइ हुन पंहिंजी अना खे, पंहिंजी ख़्वाहिशुनि खे मारण जे लाइ हुन पंहिंजो पाण खे झंगल में वठी वियो ऐं रब जी रज़ा जे ख़ातिर इबादत में मशगूल थी वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि त इहो शख़्स बि क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जी छांव जे हेठां हूंदो। यानी इहे 7 उहे शख़्स आहिनि जिन पंहिंजी ख़्वाहिशुनि खे मारियो, अल्लाह तबारक व तआला जे ख़ौफ़ जे साम्हूं उन्हनि पंहिंजी ख़्वाहिशुनि खे लत हईं, त अल्लाह तबारक व तआला जो हबीब फरमाए थो उन्हनि जे लाइ इनाम इहो आहे जो क़यामत वारे ॾींहुं उहो अल्लाह तबारक व तआला जी अर्श जी छांव जे हेठां हूंदा। सुभान अल्लाह। तमामु ज़बरदस्त। अल्लामा साहब, अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे अशरफुल मख़लूक़ात करे पैदा फरमायो आहे, जेके बि 18,000 जिन्सूं आहिनि उन सभिनी मां अफ़ज़ल क़रार ॾिनो इंसान खे। छा इंसान खे कंहिं अमल जे करे अल्लाह ताला जानवर जी मिसल क़ुरान में फरमायो आहे? जी हाँ, बिल्कुलु। इंसान जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे मक़सद जे लाइ इंसान खे ख़लक़ियो आहे त मुंहिंजी इबादत कनि, तक़वा इख़्तियार कनि। तक़वा आहे बचणु। कहिड़ी शइ खां बचणु? यानी अल्लाह तबारक व तआला ऐं बाने जे विच में जेके ख़्वाहिशूं अचनि थियूं उन्हनि ख़्वाहिशुनि खां बचे करे पंहिंजे रब खे हासिलु करणु, इहा ई आहे तक़वा। अवां असां ॾिठो हूंदो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे वाक़े खे बि मथे नज़र रखिजे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो रहियो, ए मुंहिंजा रब मूंखे औलाद अता फ़रमा, मूंखे औलाद अता फ़रमा। पोइ अल्लाह तबारक व तआला 87 साल जी उमिरि में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे इस्माईल ज़बीउल्लाह जहिड़ो प्यारो फ़र्ज़ंद अता फ़रमायो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थियो आहे, पैदा थियण खां पोइ हाणे
पीउ त इहो चवंदो त मुंहिंजो पुटु वॾो थिए, मुंहिंजो सहारो बणिजे। वॾियुनि ख़्वाहिशुनि खां पोइ, वॾी रब जी दुआउनि खां पोइ, अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरे घुरे जॾहिं हिन वरितो, अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो, ए इब्राहिम तोखे पंहिंजे पुट सां मुहबत थी पई आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने जो इम्तिहान थो वठे त ॾिसां हू मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश खे वेझो थो रखे या मूं रब खे थो वेझो रखे। पोइ अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो, ए इब्राहिम हाणे इन पंहिंजे पुट खे मुंहिंजी राह में ज़िबह कर, इन पंहिंजी ख़्वाहिश खे मुंहिंजी राह में ज़िबह कर। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जो नबी हुयो, उनखे अल्लाह तबारक व तआला खां वधीक का शइ हुई कान। हुन हज़रत इस्माइल ज़बीउल्लाह खे जॾहिं हेठि सुम्हारियो, हाणे उनखे ज़िबह करण जे लाइ जॾहिं ज़िबह थो करे त अल्लाह तबारक व तआला हज़रत इस्माइल खे बचाए छॾियो ऐं हज़रत इब्राहिम जी ख़्वाहिश खे ज़िबह करे छॾियो। वाह 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 वाह। त अॼुकल्ह अवां असां ॾिसूं त असांजा माण्हू क़ुर्बानी कंदा आहिनि। क़ुर्बानी छाजे करे कंदा आहिनि? असां रब जी तक़वा था इख़्तियार कयूं, हालांकि उन्हनि जी इहा ग़लति चवणी आहे। चवंदा आहिनि असां अलाह जो कुर्ब हासिल था कयूं, क़ुर्बानी कयूं त अलाह जो कुर्ब था हासिल कयूं, हालांकि उन्हनि जी इहा चवणी ग़लति आहे। जेकॾहिं रब जो तव्हांखे कुर्ब हासिल करिणो आहे त सुहिणो अमल ऐं सफ़ा आसान अमल जेको 5 वक़्त रब जी आज़ान थी अचे उन ते असां नथा वञूं ऐं असां इहा क़ुर्बानी इन जे करे कयूं त माण्हू चवनि हल हिन लख जो ढगो क़ुर्बान करे छॾियो, हिन हेतिरनि पैसनि जो ढगो अलाह जी राह में क़ुर्बान करे छॾियो। या क़ुर्बानी न कंदुसि, माण्हू चवंदा यार हेतिरे पैसे जे हुजण जे बावजूद बि रब जी राह में क़ुर्बानी नथो करे, कंजूस आहे। पोइ उन माण्हुनि जी मलामत जे करे हू जेको आहे सो क़ुर्बानी अलाह जी राह में कंदो आहे। पर तव्हां मूंखां सवाल कयो त अल्लाह तबारक व तआला छा ख़्वाहिशुनि जी पैरवी करण वारनि खे जानवरनि जे मिसल बणायो, जानवरनि जे मिसल सॼो आहे? हा, अल्लाह तबारक व तआला सूरह आराफ़ जे अंदरि फरमायो, वलाकिन्नहु अख़लद इलल अर्दि वत्तबअ हवाहु फमसलहु कमसलिल कल्ब। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पर उहे माइल थिया ज़मीन जे तरफ़, वलाकिन्न अख़लदहु इलल अर्दि वत्तबअ हवाहु, पोइ ताबेदारी कयऊं, पैरवी कयऊं पंहिंजी ख़्वाहिशुनि जी, फमसलहु, पोइ उन्हनि जो मिसाल कमसलिल कल्ब, कुते जे मिसल आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला यानी जेको अल्लाह पाक पाण क़ुरान में फरमायो जेको नफ़सानी ख़्वाहिशात जी पैरवी करे थो उन जो मिसाल अल्लाह क़ुरान में फरमायो कुते जी मिसाल आहे। उन जो मिसाल सम्झो या उहो अल्लाह जे साम्हूं उनजी हैसियत कुते जी मिसाल आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेके शख़्स पंहिंजे नफ़्सनि जी पंहिंजे ख़्वाहिश जी पैरवी था कनि, रब ताला फरमाए थो उहे शख़्स बुत परस्तनि खां बि बुरा आहिनि। जहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो अफ़रअयत मन इत्तख़ज़ इलाहहु हवा, छा पोइ ॾिठो तो उन शख़्स खे, अफ़रअयत मन इत्तख़ज़ इलाहहु, जंहिं वरितो इलाहहु पंहिंजो माबूद करे, हवाहु पंहिंजी ख़्वाहिशुनि खे। माना जीअं उनखे ख़्वाहिशूं पैदा थींदियूं हुयूं हुन पंहिंजी ख़्वाहिश खे पूरो कंदो हुयो, जीअं उनजी दिलि में ख़्वाहिशूं पैदा थींदियूं हू ख़्वाहिशुनि खे पूरो कंदो हुयो। जाइज़ नाजाइज़ जी तमीज़ न रखे, कम जाइज़ आहे नाजाइज़ आहे, बसि जीअं दिलि चवे उहो कंदो वञे। हा, अल्लाह तबारक व तआला फरमाए तो उहो बुत परस्त खां बि बुरो आहे। अल्लाह तबारक व तआला इन जे करे अवां असांखे क़ुरान शरीफ़ जे अंदरि केतिरियूं अवां असांखे आयतूं मिलनि थियूं जिन में अल्लाह तबारक व तआला ख़्वाहिशुनि जी पैरवीनि जी मुखालिफ़त करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला केतिरियूं आयतूं नाज़िल फरमाए छॾियूं। अच्छा अल्लामा साहब इहो बि त इरशाद फरमायो माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त मिसालनि सां तव्हां सम्झायो, भला नफ़्स जी ख़्वाहिश नफ़्स जी ग़ुलामी खां कीअं बचिजे, इन जो को रस्तो को तरीक़ो? इन जो रस्तो आसान आहे। जॾहिं बानू जॾहिं ॾिसे थो त मुंहिंजी दिलि जे अंदरि हिकिड़ी ख़्वाहिश थी थिए त मां बुराई कयां त हू ॾिसे मुंहिंजो दीन मूंखे कहिड़ो हुकुम थो करे पियो। माना इन्हनि ख़्वाहिशुनि खां, इन नफ़्स जी पैरवी खां या नफ़्स जो मुक़ाबिलो करण जे लाइ हुनखे दीन जो इल्मु हासिलु करणु ज़रूरी आहे। हू जॾहिं हुन जे अंदरि दीन जो इल्मु हूंदो त मूंखे दीन हिन शइ जे तरफ़ इजाज़त ॾिए थो, हिन ख़्वाहिश जे तरफ़ मूंखे इजाज़त ॾिए थो ऐं हिन ख़्वाहिश खां मूंखे रोके थो, त उहो शख़्स पंहिंजी ख़्वाहिशुनि जी मुखालिफ़त करे सघे थो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जो हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु नेक ख़्वाहिश सां हिकिड़े काफ़िर सां यहूदी सां जिहाद करे रहियो हो। जिहाद कंदे कंदे एतिरे क़दुरु हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु उनखे लेटाए करे उनजे सीने जे मथां वेही करे पाण खंजर कढी करे उनखे अल्लाह जी राह में पंहिंजी उहा क़ुर्बानी, उहो अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं उन काफ़िर खे जहन्नम रसीद करण जे लाइ खंजर हलाइण वारो हुयो। त हुन ॾिठो हाणे ॿियो को वसु कोन्हे, ॿियो को मूंखे पुॼाइण वारो बचाइण वारो आहे कोन। हुन छा कयो, पंहिंजी थुक उछलाई हज़रत अली उल मुर्तज़ा जे चहिरे मुबारक ना। त हज़रत अली उल मुर्तज़ा उनखे पाण छॾे करे पाण पोइ हिते हटी विया। जीअं जो हटी विया
तो हुन यहूदी वो काफ़िर हैरान थी करे अर्ज़ करण लॻो, ए अली तो मूंसां हेॾी वॾी मुक़ाबले खां बाद में तो मूंखे लेटायो, लेटाइण खां बाद में तूं मूंखे खंजर मुंहिंजे मथां हलाइण वारो हैं, मां तुंहिंजे मथां थुक उछलाई, पर तूं उन थुक जे लॻण खां पोइ तूं मूंसां अञा वधीक कावड़ मां वेड़ी हाँ, तूं मूंखे अञा वधीक बुरे नमूने सां तूं मुंहिंजो क़त्ल करी हाँ। ए अली उल मुर्तज़ा तूं हटी छो वएं? पाण फरमाइनि था जॾहिं तूं मुंहिंजी तरफ़ थुक उछलाई त मुंहिंजे नफ़्स चयो त हिन खे सफ़ा बुरे नमूने सां मार, पर मां नफ़्स खे मात ॾियण जे लाइ, पंहिंजी ख़्वाहिशनि खे मात ॾियण जे लाइ मां पोइ हटी वियुसि। जे करे अॼु मां पंहिंजी उन कावड़ मां, पंहिंजी अना परस्ती जे करे, पंहिंजे पाण जी बेअदबी जे करे जेकॾहिं मां हिन खे मारींदुसि त इहो मुंहिंजे नफ़्स जे लाइ, मुंहिंजी ख़्वाहिश जे ख़ातिर न हुयो, इहो नफ़्स जी ख़्वाहिश जे लाइ, नफ़्स जी ख़्वाहिश जे लाइ। तमामु बहितरीनु अलामा साहब। सो नाज़रीन, वक़्तु पुॼाणे खे पहुतो आहे। अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? असां अव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु कंदा आहियूं। तव्हां यूट्यूब ते असांजो चैनल सब्सक्राइब करियो, सिंध TV HD इस्लामिक लिखी चैनल ईंदो अव्हांजे ॾाढो, हुनखे सब्सक्राइब कयो, अॼोको प्रोग्राम ॾिसो, हिन में तव्हां पंहिंजा राया ॾियो, कहिड़ी शइ अव्हांखे सुठी लॻी ऐं कहिड़ी अञा तव्हां चाहियो था त हिन में एॾी तब्दीली अचणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां यूट्यूबर न आहियो, यूट्यूब इस्तेमालु नथा करियो, त पोइ तव्हां फेसबुक ते असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे लाइक करियो, फॉलो करियो ऐं असांजे प्रोग्रामनि ते कमेंट्स ॾियो, लिखो कहिड़ी शइ अञा वधीक असां तव्हांजे ॾाढो पेश करूं, जंहिंजी तव्हांखे ख़्वाहिश आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, अव्हां असांजो वक़्तु कढी पंहिंजो असांजो प्रोग्राम ॾिसो था, मां सभिनी जो थोराइतो आहियां, सभिनी जी महिरबानी। बिलख़ुसूस अल्लामा अली नवाज़ सिकंदरी साहब जी महिरबानी, जेके पंहिंजे क़ीमती वक़्त में कुझु घड़ियूं कढी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, ऐं हाफ़िज़ दिलदार सिकंदरी साहब, अव्हांजी महिरबानी, अव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, आख़िरी गुज़ारिश रोज़ानो जी आहे, अल्लाह तबारक व तआला चाहियो त सुभाणे वरी साॻिए वक़्त ते अव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी, मगर टॉपिक को ॿियो हूंदो। वक़्तु इहो ई हूंदो, चैनल सिंध TV हूंदो, प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर टॉपिक मौज़ू जेको हूंदो को ॿियो हूंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। है वरदोशल गोवार वठबो वेही करार, गुंबदे खज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, है वरदोशल गोवार वठबो वेही करार, गुंबदे खज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, गुंबदे खज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में। है पल पल दिल खे अॼु यादि पियो आ, पल पल दिल खे अॼु यादि पियो आ, प्यारे पिरीअ जो पार, गुंबदे खज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, गुंबदे खज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में। ऐ दिल काॾो आण्या सो मां, ऐ दिल काॾो ओ वला, ऐ दिल आॾो आण्या मिलंदो हुजे
खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, है वरदोशल को वार वठ पोवे ही करार, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, मुझे प्यारी दिल रोने दो, मुझे प्यारी दिल रोने दो, मुझे प्यारी दिल रोने दो, बण पिया बागो बहार, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, मौला राजी थी दो मखना, मौला राजी थी दो मखना, मौला राजी थी दो मखना, रहबो सारी जमार, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, है वरदोशल को वार वठ बोवे ही करार, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, गुंबद खजरा जे साए में, साए रोजे जे साए में। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।